अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़न जी न पुॼाणी आहे हर एवॉर्ड कहाणी आहे। साईं अयाज़ गुल खां माज़रत, इहो सिलसिले जो नालो अहिड़ो आहे एवॉर्ड कहाणी, त इन करे इहो थोरो मां गानो ठाहियो हुओ। त गानो आहे इहो तमामु बहितरीनु कलाम आहे, साईं अयाज़ गुल जी शाइरी आहे ऐं शफ़ी फ़क़ीर ऐं उस्ताद सादिक फ़क़ीर तमामु बहितरीनु नमूने सां ॻायो आहे। ॾुख जी न पुॼाणी आहे हर शख़्स कहाणी आहे, मूं वरी हिनखे ठाहियो आहे फ़न जी न पुॼाणी आहे हर एवॉर्ड कहाणी आहे। सो अॼु बि एवॉर्ड कहाणी खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। अॼु 2004 में जीअं मां तव्हांखे ॿुधायो त पहिरियों एवॉर्ड मिलियो बेस्ट डेब्यूट जो, ऐं उनखां पोइ 2005 में वरी हीउ एवॉर्ड मिलियो मूंखे। एवॉर्ड जो शेप तक़रीबन साॻियो ई आहे, तव्हांखे ख़बर हूंदो KTN चैनल जो। सो हिन दफ़े थोरो चेंज कयो, हेठों बेस जेका आहे हिनजी उहा वरी थोरो ईअं डायमंड स्टाइल ठाही हुयूं। 2005 में हीउ एवॉर्ड मूंखे मिलियो बेस्ट कंपेयर लाइट एंटरटेनमेंट प्रोग्राम। KTN स्टार कंहिं दौरे में मां प्रोग्राम कंदो हुउमि 2005 में, जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा हुया, मुख़्तलिफ़ सेलिब्रिटीज़ ईंदियूं हुयूं, ऐं उनजी वरी फॉर्मेट अहिड़ो हुयो प्रोग्राम जो। उनजी डायरेक्टर हुई अदी जुगनू सांगी, उहा ॾाढी सुठी डायरेक्टर, मेहनती डायरेक्टर हुई। उहा उन शो जी डायरेक्टर जी आइडिया बि उनजी हुई त KTN स्टार जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम कजे, जंहिंमें सेलिब्रिटी अचे, वरी उन जेको घर जो भाती फैमिली मेंबर ऐं हिकिड़ो शोबिज़ जो को उनजो दोस्त जेको उन सां गॾु कमु कयो आहे, उन घणो या शोबिज़ में जीअं गॾु हूंदा आहिनि, जोड़ी हूंदी आहे मुख़्तलिफ़, उन में ईंदा असां वटि गेस्ट, उन्हनि सां खिल भोग बि थींदी, मज़ाक मस्ती। ॾाढो सुठो शो हुयो ऐं उन ते मूंखे हीउ एवॉर्ड मिलियो बेस्ट कंपेयर लाइट एंटरटेनमेंट प्रोग्राम। सो हिन जो वरी वॾो किस्सो आहे हिन जो बि हिकिड़ो। हीउ छा थियो जो असां प्रोग्राम कंदा हुआसीं अफ़रा तफ़री 2005 में KTN ते। अली गुल मल्हा हुनजो डायरेक्टर हूंदो, मां वरी हुन में स्क्रिप्ट लिखंदो हुउमि, स्किट्स वग़ैरह कंदा हुआसीं। सो उन में इहो थियो जो मुंहिंजी नॉमिनेशन जेका हुई ॿिनि प्रोग्रामनि जी हुई, बेस्ट कॉमेडी एक्टर जी बि हुई ऐं बेस्ट कंपेयर लाइट एंटरटेनमेंट जी बि हुई। हाणे मूंखे इहो हुयो त बेस्ट कॉमेडी एक्टर जी मिलंदी, पर उन में ईअं थियो जो मूंखे बेस्ट कंपेयर लाइट एंटरटेनमेंट प्रोग्राम मां बेस्ट कंपेयर जो एवॉर्ड मिलियो, ऐं बेस्ट कॉमेडी एक्टर जो जेको एवॉर्ड हुयो उहो बि वरी मूंखे मिलियो। मां परेशान थी वियुमि, हीउ छा थी वियो। यानी 2005 में 2 एवॉर्ड मूंखे मिलिया, बेस्ट कॉमेडी एक्टर, बेस्ट कंपेयर लाइट एंटरटेनमेंट। पहिरियों एवॉर्ड जॾहिं मूंखे मिलियो त मां नसीर मिर्ज़ा साहब, ॾाढो सुठो असांजो ब्रॉडकास्टर, ॾाढो सुठो अदीब दानिश्वर ऐं कंपेयर आहे, तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि खे, उनजे हथां मूंखे हीउ एवॉर्ड मिलियो। मां वरी ॿाहिरि घुमंदो पियो त हिकिड़ो एवॉर्ड मिली वियो, मां चयो बसि ठीकु आहे। पोइ वरी मुमताज़ कंदड़ असां ॾाढो सुठो दोस्त आहे, मॉर्निंग शो जो डायरेक्टर आहे, हिन वक़्तु बि कंदो आहे टाइम न्यूज़ ते मॉर्निंग शो। उन मूंखे ॿाहिरि अची ॿुधायो, चयो आहे एवॉर्ड वठो न। मां चयो वठी त आयो आहियां। चयो न, ॿिए एवॉर्ड जी नॉमिनेशन थी हले, कॉमेडी एक्टर जी। मां चयो अच्छा, उन में बि हुई छा नॉमिनेशन मुंहिंजी, मूंखे ख़बर न हुई। अली गुल में मुंहिंजो नालो ॾिनो नॉमिनेशन में। सो बेस्ट कॉमेडी एक्टर जो एवॉर्ड मिलियो ऐं बेस्ट कंपेयर लाइट एंटरटेनमेंट प्रोग्राम। पर जीअं त एवॉर्ड जा शेप साॻा ई आहिनि, इन करे मूं हिकिड़ो ई रखियो आहे फ़िलहालु। 2 एवॉर्ड मिलिया 2005 में। सो इहा एवॉर्ड कहाणी हुई जेका मूं तव्हांखे ॿुधाई। त दोस्तों 2005 में इहे 2 एवॉर्ड मूंखे मिलिया ऐं ॾाढी ख़ुशी थी जॾहिं 2 एवॉर्ड मिलिया मूंखे। तमामु ज़बरदस्त दोस्तनि चयो त 2004 में बि तोखे मिलियो बेस्ट डेब्यूट जो ऐं बेस्ट डायरेक्टर जो बेड़ा पार फिल्म ते। वरी 2005 में बि 2 एवॉर्ड मिलिया मूंखे, ॾाढी ख़ुशी थी ऐं सभिनी दोस्तनि मुबारकबाद ॾिनी। उन दौर में एॾी ख़ुशी थींदी हुई एवॉर्ड्स जी, ख़ासि करे हल साल में हिकु दफ़ो इहो थींदो एवॉर्ड, ॼण हिकिड़ी फ़नकारनि जी ईद हूंदी हुई ऐं उन ॾींहं ते सभई गॾु थींदा हुआसीं हुते, ऐं मुक़ाबिलो हूंदो हिकिड़े क़िस्म जो ड्रामनि जो, प्रोग्रामनि जो, मतिलबु ॾाढी गहमा गहमी हूंदी। मुक़ाबिलो हूंदो हुयो त कंहिंखे एवॉर्ड मिले थो। अच्छा, एवॉर्ड खां पोइ वरी जेका हालति थींदी हुई आहे, जंहिंखे मिलंदो हुयो उहो चवंदो बाबा हिन जो हक़ु हुयो, मुंहिंजो हक़ु हुयो, मूंखे मिलियो, मां डिज़र्व कयां पियो। जंहिंखे न मिलंदो उहो चवंदो साईं नाइंसाफ़ी थी आहे, वरी नाइंसाफ़ी थी आहे एवॉर्डनि में। सो इहो चकर ईअं हलंदो हुयो। पॉपुलर एवॉर्ड बि थिया, उनखां पोइ वरी टेलीफोन कॉल ते बि थियो त कंहिंजे लाइ घणा मैसेज था अचनि, फ़ोनियूं अचनि थियूं, नॉमिनेशन हलंदियूं TV ते। सो ॾाढो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त दौरु हुयो जॾहिं इहे एवॉर्ड्स थींदा हुया। सो अॼु जी एवॉर्ड कहाणी इहा हुई जेका मां तव्हांखे ॿुधाई त 2005 में मूंखे हीउ एवॉर्ड मिलियो। 2006 में वरी कहिड़ो एवॉर्ड मिलियो मूंखे, उहो मां तव्हांखे वरी पोइ नेक्स्ट एपिसोड में ॿुधाईंदुसि, ऐं उनजे पुठियां बि हिकिड़ी वॾी कहाणी हूंदी।